ख़बर सां त वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ पीपी जो माफ़ी वठण वारो मुतालिबो रद्द करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त बोर्ड ते लेक्चर ॾेई चयो वियो त दुनिया साम्हूं हथ छो नथा टंगियो। चयो वियो त बोर्ड आई आहे त पिनणु शुरू करे छॾियो। हूअ कॾहिं बि पंहिंजे माण्हुनि खे किश्तो खणण लाइ न चवंदी। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त पंजाब में फ़र्क़ जूं ॻाल्हियूं कंदड़ कंहिंजा बि सॼण नाहिनि। उतर ऐं ॾखण पंजाब जूं ॻाल्हियूं रुॻो सियासत चमकाइण लाइ कयूं पियूं वञनि। हुन चयो त संदसि दिमाग़ में फ़र्क़ जी का बि ॻाल्हि नाहे। खेसि समूरी पंजाब खे जोड़े रखण जी ख़्वाहिश आहे। संदसि चवणो त सिफ़ारिश ऐं धांधली खे ख़तमु करे मेरिट खे हथी ॾिनी वई आहे। पंजाब में पोज़ीशन पैसनि ते विकिरो न थींदी आहे। मरियम नवाज़ चयो त सियासी असर सां हासिल कयल समूरा ठीका रद्द कया विया आहिनि। हुन चयो त नौजवाननि खे कूड़ ऐं धोखे सां फ़र्क़ु सम्झणु घुरिजे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ पीपी जो माफ़ी वठण वारो मुतालिबो रद्द करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त बोर्ड ते लेक्चर ॾेई चयो वियो त दुनिया साम्हूं हथ छो नथा टंगियो। चयो वियो त बोर्ड आई आहे त पिनणु शुरू करे छॾियो। हूअ कॾहिं बि पंहिंजे माण्हुनि खे किश्तो खणण लाइ न चवंदी। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त पंजाब में फ़र्क़ जूं ॻाल्हियूं कंदड़ कंहिंजा सॼण नाहिनि। ओतर ऐं ॾखण पंजाब जूं ॻाल्हियूं रुॻो सियासत चमकाइण लाइ कयूं पियूं वञनि। हुन चयो त संदसि दिमाग़ में फ़र्क़ जी का बि ॻाल्हि नाहे। खेसि समूरी पंजाब खे जोड़े रखण जी ख़्वाहिश आहे। संदसि चवणो त सिफ़ारिश ऐं धांधली खे ख़तमु करे मेरिट खे हथी ॾिनी वई आहे। पंजाब में पोज़ीशन पैसनि ते विकिरो न थींदी आहे। मरियम नवाज़ चयो त सियासी असर सां हासिल कयल समूरा ठीका रद्द कया विया आहिनि। हुन चयो त नौजवाननि खे कूड़ ऐं धोखे सां फ़र्क़ु सम्झणु घुरिजे।